अगुणो एमपीए पाकिस्तान पीपल्स पार्टी अगवान बोलतार कबीले जो चीफ सरदार रहीम बख्श खान बोलतार कुछ अरसो बीमार रहण बाद खेस वफ़ात करे वियो। खबर मूजिब अगुणो एमपीए चीफ सरदार रहीम बख्श खान बोलतार कुछ अरसो बीमार हो खेस कराची के एक निजी अस्पताल में लाडाणो करे वियो। जंहिंजो मर्द कराची में एम्बुलेंस ज़रिए संदसि अबाणे ॻोठ गढ़ी चाकर आंदो वियो, जिते जनाज़े निमाज़ गढ़ी चाकर के न्यू हाउस में अदा कई वई। जनाज़े निमाज़ में एमएनए सरदार अली गौहर खान महर, म्यूनसिपल कमेटी तालको चेयरमैन मीरपुर माथिरो मीर शहबाज अहमद खान लुंड, एंटी करप्शन वजीर सरदार मोहम्मद बख्श खान महर, सरदार फयाज अहमद खान लुंड, एमपीए अली नवाज खान उर्फ राजा खान महर, अगुणो जिले चेयरमैन सरदार हाजी खान महर, सरदार शेरियार खान शहर इलाके वासिन समेत बेन सरदारन तोड़े हज़ारे माण्हुनि शरीर शिरकत कई, जंहिं बाद खेस अबाणे कब्रिस्तान में आलिन अखियुनि सां मिटी माउ हवाले कयो वियो। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची